नाज़रीन, मिठियाणी शहर अंदर बरसातुनि पवण बैदि गैस्ट्रो जी बीमारी वधी वञण ते DHO नौशरो फ़िरोज़ असदुल्ला कलोड़ो पारां डॉक्टरनि जी टीम जोड़े मुफ़्त दवाऊं फ़राहम कयूं वयूं। मंसूर मलक जी रिपोर्ट मूजिबि ताज़ा तरीन बरसातुनि पवण सबबि गैस्ट्रो जी बीमारी वधी वञण जूं ख़बरूं हलण खां पोइ DHO नौशरो फ़िरोज़ डॉक्टर असदुल्ला कलोड़ो पारां ॿारनि जे माहिर डॉक्टर सिजावल मशहूरी जी अॻुवाणीअ में टीम क़ाइमु करे ॻोठ अली अकबर मल्लाह में मोकिली वई, जेका इलाइक़े में गैस्ट्रो में मुब्तला मरीज़नि खे चेकअप करण खां पोइ दवा ॾिनी वई। उन ई मौक़े ते इंचार्ज ऐं नंढनि ॿारनि जो मशहूरु डॉक्टर सिजावल मशहूरी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त DHO नौशरो फ़िरोज़ जे हुकुम तहत पहुता आहियूं ऐं ॻोठ वारनि जो मेडिकल चेकअप हलंदड़ आहे, दवाऊं ॾेई रहिया आहियूं। ॿिए तरफ़ ॻोठाणनि पारां सहाफ़ियुनि ऐं DHO जा थोरा मञंदे चयो त असांजी वार कई वई आहे, जंहिं सबबि असांजो इलाजु मुमकिन थी सघियो आहे।